उनखां पहिरीं एतिरो ज़रूरु चवंदुसि त मां साहित्य अकेडमी मध्य प्रदेश जो कुराइतो आहियां, जिन इंदौर खे इहो प्रोग्राम ॾिनो। उन सां गॾु गॾु मां भारतीय सिंधु सभा इंदौर जी सभिनी इकाइयुनि जो पिणु थोराइतो आहियां, जिन ही शानदार बंदोबस्त करण में का कसर न छॾी। सो उन्हनि लाइ हिकु दफ़ो ताड़ी ज़रूरु हलाए। मूंखे अदबी दुनिया जी मशहूर हस्ती खूबचंद नीचलाणी पागल प्रेमी ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो आहे। खूबचंद जो जनम 23 सितंबर 1921 में साहित्य नवाब शाह जे ॻोठ दरिया खान मरीअ में थियो। उन्हनि जे पिता जो नालो नीचलाणी दास हो, जेका उन्हनि जी पोइ कास्ट बणिजी वई। उन्हनि ज़ात पंहिंजे नाले जे पुठियां खूबचंद जे पुठियां पंहिंजे पिता जो नालो लॻाए कास्ट करे छॾी, जेका अॼु ताईं बेरागढ़ में उन्हनि जे परिवार में हली रही आहे। हुन नंढपण में हिकु कविता लिखी जेका सिंधी अख़बार खे मोकिली ऐं उहा छपजी वई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कविता छपियल पढ़ी करे कंहिं बि माण्हू जो नालो अख़बार में अची वञे सुठे अखरनि में त सबखे वणंदो आहे, त हुननि जो बि मन ख़ुशि थियो, त हुननि लिखण जो कमु हथ में खणी वरितो। हुननि जी उमिरि क़रीब 17-18 साल जे अंदरि हुई, त हुननि कंटिन्यू लिखणु शुरू कयो। त उहा रोज़ जी कविता हिननि जे अख़बार में छपजणु लॻी ऐं हू उन अख़बार जा प्रॉपर लेखक बणिजी विया, मतिलबु मुसलसल लेखक बणिजी विया। हुननि कविता सां गॾु उन में कालम ऐं ॿियूं शयूं बि लिखणु शुरू कयूं, जेके बिना कट सट जे सिंध जे अख़बार में प्रिंट थींदी रही। ऐं उन्हीअ सां सिंधी साहित्य में खूबचंद पागल प्रेमी जो कद पिणु वधंदो वियो ऐं खूबचंद पागल प्रेमी विहांगे जी सट सहंदे परिवार सां राजस्थान रस्ते लॾ पलाण करे थोरे वक़्त में अची बेरागढ़ में वसिया ऐं हू बेरागढ़ जे नौजवाननि खे गॾु करे उन्हनि खे शाइरी सेखारणु ऐं पंहिंजा ॾाव ॾियणु लॻा। हू PWD डिपार्टमेंट में मुलाज़िम हुआ, पर बाक़ी टाइम हू हथ पोलियो ज़रूरु कंदा हुआ, जिते सभिनी नौजवाननि खे गॾु करे हू शाइरी सेखारींदा रहिया। उन्हनि जे शागिर्दनि में तमामु वॾा नाला, जिन में टीकम आसूदानी आफ्ताब, खेमन मूलाणी, हिकमत राय जानी, सोबो रामचंदानी एश, बसंत कुमार त्यागी ऐं ॿिया नाले वारा शाइर शामिल आहिनि। पागल प्रेमी मुंबई जी रोज़ानी अख़बार संसार समाचार में बीरबल ऐं अजमेर जे हिंदू अख़बार में बीजल जा बोल नाले सां तमामु घणे अरसे ताईं लेख लिखंदो रहियो, जेके तमामु घणा लोकप्रिय रहिया। जॾहिं त हू चिमाही, मशाल ऐं महफ़िल जो संपादक पिणु रहियो। पागल प्रेमी जो शुरू कयल मशाल अॼु ताईं सिंधू मशाल जे नाले सां छपजी रहियो आहे, सोबे सिंधी साहित्य अकेडमी जी देखरेख में। हू भोपाल सिंधी संपादक मंडल जा मुख्य सलाहकार पिणु रहिया। सिंधी कलमकार महफ़िल जो पिणु हू ई हुआ। मध्य प्रदेश सिंधी पत्रिका संघ जे वाइस प्रेसिडेंट जे रूप में पिणु कमु कयो। खूबचंद नाटक पिणु लिखिया। हू गीतकार, हिदायतकार, कहाणीकार ऐं बहितरीन शाइर हुआ। हू नाटक तमामु सुहिणे अंदाज़ में डायरेक्ट कंदा हुआ। हुन लाइ मशहूर हो त मंच ते हलंदड़ नाटक दौरान में कलाकारनि जो को डायलॉग मटणो हुजे त हिकु पर्ची मोकिले हू डायलॉग मटे वठंदा हुआ। उन्हनि जे नाटकनि में शामिल आहिनि अबला जी आह, हीउ नाटक जो नालो आहे अबला जी आह, दादा वासवाणी, भारत चालीहो थियो, सीमा जी पुकार उन्हनि जा ख़ासि नाटक रहिया। खूबचंद बेरागढ़ में नाटक या सिंधी सांस्कृतिक प्रोग्रामनि जो पाव विझंदड़ पिणु आहिनि। हू मिलनसार, हसमुख, हर माण्हू खे पंहिंजो करे वठण वारो माण्हू हो। हू शाइरी ऐं नाटक खे तपस्या करे मञींदा हुआ। हुन जा लिखियल 2
गीत जिनजी धुन नारी लछवाणी जेके हिन वक़्तु जीअरा आहिनि नारी लछवाणी ऐं पसो नाथाणी पिण ठाहे ॻाया जेकी अॼु बि रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। उन्हनि जूं लाइनूं मां तव्हां ॾो पेश कयां थो त पहिरियों गीत हो गमगीन आहे दिलड़ी दिल में करार नाहे, गमगीन आहे दिलड़ी दिल में करार नाहे, ई रुत बहार जिया मन में बहार नाहे। ऐं ॿियो गीत हो प्यासी ही चपड़ा ही प्यासी निगाहूं ॿिन्हीअ जे हुकुम में बदल मुंहिंजूं बाहूं। ही उनजा लिखियल गीत हुआ जेके अॼु बि पूरा मुकमल असांखे यूट्यूब वग़ैरह ते मिली था वञनि। खूबचंद जी हर शेर खे दिल छोंदड़ी मञियो वियो जंहिंजी पक हिन कविता मां मिले थी। हुजे पेंट पतलून पाजामो या धोती, हुजे पेंट पतलून पाजामो या धोती, उघाड़ो मथो हुजे पगड़ी टोपी, कटियल वार या लड़कंदड़ लंबी चोटी, अंडा रोज खावां ऐं खावां दाल रोटी, खाई खाधो पोइ जे मां पापड़ पुछां त पक सिंधी आहियां, त पक सिंधी आहियां। हुजां कारो गोरो या डुबरो या सुबरो, हुजां कारो गोरो या डुबरो या सुबरो, ॻाल्हायां मराठी पंजाबी या ॿियो को, मुंहिंजे लाइ बराबरि आहे छोटो या मोटो, सुञाणे वेंदो मूंखे हर हिंद वासी, वरी भिणा हर हिकु हर हर चई के ॻाल्हायां त पक सिंधी आहियां, त पक सिंधी आहियां। करियां राम कृष्ण ऐं शंकर जी पूजा, करियां राम कृष्ण ऐं शंकर जी पूजा, गुरुदेव नानक जे चरणनि में श्रद्धा, पुछां गुरुद्वारा मंदिर मठ गिरजा, महाकाली पूजा काली दुर्गा, वनी मां जे दुल्ह ते अकड़ा चढ़ायां त पक सिंधी आहियां, मां पक सिंधी आहियां। ॾियारियूं ऐं होलियूं त सभु था मल्हाइनि, ॾियारियूं ऐं होलियूं त सभु था मल्हाइनि, पाए घर के पोचूं रंगा रंग बणाइनि, मिठाइयूं विराइनि फटाका जलाइनि, मगर मां खणी चेती चंड जे मल्हायां त पक सिंधी आहियां, त पक सिंधी आहियां। इन सॼे गीत मां इहो ज़ाहिर थिए थो त हुनखे प्राउड हो, हुनखे फ़खुर हो पंहिंजो पाण ते त मां सिंधी आहियां। भई भले कहिड़ी बि भाषा अगरि मां किथे को मजबूरी में रहां थो, ॻाल्हायां थो, बिज़नेस जे लिहाज़ सां या कंहिं बि लिहाज़ सां कंहिंजी बि पूजा कयां थो, लेकिन मां इष्टदेव बि न छॾियो आहे, चेटी चंड मल्हायां थो, उन ते अखड़ा चढ़ायां थो। त हिन गीत मां उनजी भावना बिल्कुलु प्रगट थी अचे, निकिरी थी अचे, ॿाहिरि निकिरी थी अचे। बैरागढ़ जे शाइर सजण नारी लछवाणी जे मुताबिक़ त खूबचंद आकाशवाणी ते जॾहिं आख़िरी प्रोग्राम रिकॉर्ड करण आयो त हुन बेसाख्ता हिकु शेर पढ़ियो। आख़िरी प्रोग्राम हो उन्हनि जो, रेडियो ते रिकॉर्डिंग लाइ पहुता आकाशवाणी लाइ, उन्हनि जे साम्हूं टेबल ते नारी लछवाणी जी वेठा हुआ, उन्हनि जे साम्हूं जॾहिं उन शेर पढ़ियो त उहो ॿुधिजो। बस ॼाण आयो झोको, बस ॼाण आयो झोको, वेंदुसि हितां उॾामी, शहर खे बि पवे ख़बर कोन शायदि। इहो उन्हनि जा आख़िरी लफ़्ज़ आहे। शायदि उन्हनि खे आवाज़ थी वियो त मुंहिंजी हयाती अॻिते घणी न रही आहे। तंहिंखां पोइ कुझु ॾींहंनि में यानी 13 डिसंबर 1979 ते हुन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वञी परमात्मा जे चरणनि में जॻह वरिती। बैरागढ़ जे बुज़ुर्ग लेखकनि श्री खेमन मूलानी ऐं नंदलाल सलूगाणी जे पारां मिलियल ॼाण मूजिबि, छो त कंहिं बि कवि जे लाइ असांखे पर्चो ठाहींदा आहियूं त असांखे वठिणो पवंदी आहे, नाले दुनिया खां ॻोल्हणी पवंदी आहे। त इन्हनि दोस्तनि जी महिरबानी सां जेको मिलियो मूंखे त खूबचंद पागल प्रेमी जे वॾे अदबी कम हुजण बावजूदि, साहित्य कम हुजण बावजूदि, उनजी हयाती में संदसि जो कविताउनि जो को बि किताब कोन छपजी सघियो। ऐं हुनजी पहिरीं वर्सी ते हिकु सजण कीमत राय हरे सिंगाणी पागल प्रेमी जो त पक सिंधी आहियां इन नाले सां पहिरियों किताब कविता जे मजमूए जो शाया करायो ऐं खूबचंद खे भेटा पेश कई। सो आऊं अहिड़े अज़ीम मिलनसार शख्स